दोस्तों एक जगह ते वेठल हूँ एजाज बुरड़ो असां अबा सलाम अस्सलाम वालेकुम। हिन खे त सुञाणींदा हूंदव ज़फ़र जिसकारणी गुरड़ी न अरे छो गुरड़ी न कजे कीमती पानी तो पी कमी ना अरे हल कर 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 पानी दंदन में फांसी होता है। दंदन में पानी फांसी पे न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव खुदा जो कसम आहे असांजा वॾा चवंदा नंढे लागू अरे छोकिरा इहो पाणी ज़ाया न कर पुट अॻिते इहो पाणी पैसनि में पीअंदव। सचो ई भाउ सचो ई असांजा वॾा बि इहो ई चवंदा ऐं पाणी जी अहमियत खे यादि कयो त पाणी तमामु घणी अहमियत वारो पाणी आहे। उहो ई दौर अची वियो। हा पर बी हे बोतल ख़बर थी हीअ बोतल घणी जी आहे हे बोतल हिन वटि पीआरियो असांखे पाणी न पीआरियो। 70 रुपए जी ॾिनई। न 75 जी नहीं 70 75 जी 75 जा तव्हां मथे ॾिना था। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो घणा गिलास 4 निकिरंदा बस 4 इनमें लीटर घणा आहिनि? 1.25 लीटर ॾेढ यार 5 गिलास हलो 5 1.5 लीटर 5 गिलास 5 गिलास 5 गिलास 75 जा 5 गिलास 75 जा 5 गिलास हाणे तव्हां हिते अंदाज़ो हणो त 75 जा 5 गिलास आहिनि ऐं इहो ई असां 5 किलो जो केन था वठूं त उहो 50 रुपए जो आहे सर। चाल 75 ऐं 50 जो फ़र्क़ु आहे कोन्हे को त मसलो अच्छा आहे। एजाज़ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा माना अॼु खां 1000 साल 2000 साल पहिरियों जेके माण्हू रहंदा उन्हनि जा कद बि वॾा उमिरियूं बि वॾियूं हूंदियूं उहे त हे पाणी न पीअंदा मिनरल या हे हो पोइ उन्हनि जूं उमिरियूं कीअं वॾियूं थींदियूं? साईं असल में ॻाल्हि इहा आहे त हींअर हर शइ 2 नंबर आहे, हर शइ नकली आहे। उन वक़्तु हाणे तव्हां ॾिसो अॻे साल में हिकु दफ़ो कणक जी फसल थींदी हुई। हींअर जेके अहिड़ा केमिकल ऐं भाण आया आहिनि त साल में 4 फसलूं थियूं निकिरनि। उन कणक में कहिड़ी ताक़त हूंदी? उहा ताक़त हाणे कोन्हे। उहा ताक़त कान्हे। मां जॾहिं यकीन कयो व्यूअर्स मां इहा उहा कम जी ॻाल्हि ॿुधायांव त इंसान जो अगरि पेट साफ़ आहे त हू फिट आहे। जेकॾहिं हू बीमार आहे पेट जे हवाले सां जंहिं मां चवां त कब्ज़ बि हिकु बीमारी आहे इंसान जी। इहा हर इंसान खे थींदी आहे त अटो प्योर अटो पंहिंजो चकी जो अटो पंहिंजे ॻोठनि जो अटो जॾहिं उहो अटो कराची ताईं थो पहुचे त उन में केतिरा मामला चेंज था थियो वञनि। उन जो असुलु हल छा थींदो आहे त तव्हां राति जो मानी खाधी सुबुह जो तव्हां वाशरूम मां ॿाहिरूं ॻाल्हि पाणी जी आहे मूंखे इहो ॻाल्हि ॿुधायो साईं पाणी न जेकी ॻोठ सफ़र तूं एॾे वॾे स्टार जो पुटु आहीं। जी जी तूं उनखे कब्ज़ थो चई सॼी आवाम तोखे ॿुधे थी। उनखे तूं कब्ज़ छो थो चए? कॉन्स्टिपेशन चओ। ओहो हा चई ॾेखार छा छा कॉन्स्टिपेशन असल में ॻाल्हि इहा आहे त असांजा माशाल्लाह सिंधी भाइर भेणूं असांजा जेके बि असां चैनल ॾिसंदा उहे तक़रीबन इंग्लिश ॼाणींदा पर इहो हिकिड़ो कब्ज़ हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेकी तमामु आम ॻाल्हि आहे सम्झी वेंदो माण्हू। न सिंधी में त इहो ई चवंदो आहे न तूं इंग्लिश ॿुधायो एजाज़ पर हा पर ख़ासि तौर ते छा आहे जेके ॻोठाणा आहिनि न हाणे लफ़्ज़ आहे कब्ज़ी उनखे छा चवंदा? क्लियर हा हो चवंदो आहे यार कोज़ी थी पई अथसि। यार ॻाल्हि ॿुध पाणीअ ते अचो अच्छा ॻोठनि में थरनि में जेको पाणी आहे जानवर बि उतो था पीअनि माण्हू बि उतो था पीअनि पोइ उहे वीचारनि जेके जिन जूं किडनियूं ख़तमु थी थियूं हेपेटाइटिस C उन पाणी मां थी थिएव। साईं ॻाल्हि असल में ॾिसो ॻाल्हि ॿुधो जेकी भाण आहे न भाण किथां थी पैदा थिए? अॼुकल्ह तव्हां ॾिसो फ्लैट सिस्टम आहे जेके तव्हांजा वाशरूम्स आहिनि जी जी त उनजा गटर ठहनि था पिया त सॼो जेको बि इंसान जो गंद कचिरो आहे उहो ज़मीन उनखे पीए थी। बाबा इहा आहे न हे मलीर नदी आहे न इन में सब्जियूं गजरूं खीरा थींदा आहिनि उहो सॼो हे नदियुनि में जेको कचिरो ईंदो आहे उन पाणी सां थींदियूं आहिनि सभई ऐं उहे सब्जियूं असां वठंदा आहियूं विकामबियूं आहिनि। पोइ माना असांखे इहा कीअं ख़बर पए त हीअ मलीर जी सब्जी आहे या हीअ लाड़काणा जी सब्जी आहे या हीअ टंडो आदम जी सब्जी आहे? इहो बि सर असांखे डायग्नोज़ करे ॿुधायो हा न असां जॾहिं ख़रीद करण में वञूं त असांखे कीअं ख़बर पवंदी त हीअ मलीर जी सब्जी आहे या लाड़काणे जी आहे या ठटे जी आहे? इहा कीअं ख़बर पवंदी? इहा ख़बर न पवंदी असल में ताक़तवर भाण बि वरी इहो ई आहे न। हा बिल्कुलु नाज़रीन इहो इमरान चांडियो ॻाल्हियुनि में पाणी जा ज़िक्र शुरू थियो ऐं पोड़नि जी खुराक ताईं पहुतो अलाह असांखे तव्हांखे मां इहो न न तव्हां माशाल्लाह मां नंढे हूंदे खां बि तव्हांखे ॾिसां ऐं तव्हां मुंहिंजे वालिद साहिब जा बेस्ट फ्रेंड बि आहियो ऐं बेसिकली उन्हनि जा शागिर्द बि आहियो उन्हनि खे पंहिंजो उस्ताद सम्झंदा हुआ साईं बाबा खे जन्नत फिरदौस में जॻह था फरमाए। आमीन। मां नंढे हूंदे खां तव्हांखे अहिड़ो जो अहिड़ो बि ॾिसां तव्हांजी सिहत जो राज़ छा आहे? कहिड़ो पाणी था पियो? साईं पाणी त मां इहो ई थो पियां पियो साॻियो जेको पियो था। कहिड़ो सर? बाक़ी जेके बाज़ारी शयूं आहिनि जी 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 उहे मां कोशिशि कंदो आहियां त अवॉइड कयां। बाज़ार जी का बि ठहियलु शइ उहो मां ॾिसो न हाणे तव्हां गोश्त था घुरायो ख़बर न आहे उहो गोश्त गॾह जो आहे बकरे जो आहे
हलो अगरि असां तस्लीम था कयूं त ॿकिरो आहे जी जी पर इहा कंफर्मेशन केरु ॾींदो असांखे इहो ॿकिरो जहिड़ो हुयो या मोल हुयो त कोशिशि मां दाल खाईंदो सब्जी बाबा खाईंदो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां वॾनि वॾनि होटलनि में ऐं कराची जे निहारी हाउसनि ते इहो गोश्त हलेव थो गॾनि जो ऐं कुतनि जो ऐं बल्कि पकता विया आहिनि यार एॾियूं वॾियूं न्यूज़ूं आयूं आहिनि साईं तव्हां जो विया हो हींअर किराए विया हो पंहिंजो मनीला हा साईं जन मलीला विया हा त उते खाइण लाइ सिकी विया ऐं हुननि कीअं खाधो ही तव्हां हिननि जी पंहिंजी ज़बान मां ॿुधो साईं साईं मनीला में खाधे जे तौर ते ईअं सम्झो मूंखे ईअं 14 ॾींहं जेको आहे मां पंहिंजी सज़ा महसूसु कई मां दाल खां सवाइ सुबुह शाम 14 ॾींहं का शइ न खाधी ऐं उतां जी फेवरेट डिश कहिड़ी बतख बतख ऐं ॿियो बि सर हिकिड़ो तव्हां चयो उहे माना मतिलबु गैर मुस्लिम जे हालांकि उते डॉग कढ़ाई थी मिले उते किरड़ियूं थी मिलनि उते ॾेॾर था मिलनि ॾेॾर फ्राई तव्हांखे मिलंदो मनीला में कॾहिं खाधई हा कॾहिं खाधई मां 14 ॾींहं दाल खाधी साईं वाह हाणे दाल में कॾहिं कॾहिं उहो पंहिंजो ग्रेवी जो शीरो शोरो। विझंदा मुंहिंजो अलाए इहो सूअर जो आहे अलाए कुते जो आहे उन सां बि थोरी दिलि ख़राबु थी पर माशाल्लाह तव्हां सदाबहार आहियो मां इहो चवंदो अलाह साईं तव्हांखे अञा सिहत तंदुरुस्ती ॾे तव्हां असांजा मोस्ट सीनियर एक्टर आहियो ऐं तव्हां खां असां घणो कुझु सिखियो आहे ऐं तव्हां बि कंहिंखां सिखियो आहे त इहो सिलसिलो सिखण जो त जारी रहंदो मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे व्यूअर ऐं जॾहिं मां एजाज़ भाई खे ॾिसंदो आहियां त मूंखे पंहिंजो बाबो यादि अची वेंदो आहे मुश्ताक जिसखानी बाबो इन लाइ यादि ईंदो अथसि छो त एजाज़ हुन सां गॾु हूंदो बिल्कुलु। माना दोस्तनि वांगुरु भाइरनि वांगुरु नंढे पुटनि वांगुरु शागिर्दनि वांगुरु इन करे हे एजाज़ मूं सिकूं पंहिंजे बाबे जूं लाहींदो आहे बिल्कुलु बिल्कुलु चवण मक़सदु आहे त गॾु हूंदा हुआ ई त बाबा यादि अची वेंदो आहे मां इहा ई ॻाल्हि कई न मां इहा ई ॻाल्हि कई ओके भाउ थैंक यू सब्सक्राइब लाइ छा चवंदे मां इहो चवंदुसि व्यूअर त नट बोल्ड तमामु ज़बरदस्त चैनल आहे ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां जेके वीडियो ठाहियूं उहे हक़ीक़तनि वीडियो हुजनि असांजी वीडियो में को ड्रामो कोन हूंदो आहे हिकिड़ो मैसेज हूंदो आहे हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो आहे जंहिंजे असां पाणी ते ॻाल्हायूं त वाक़ई वॾा कंहिं दौर में चवंदा हुआ त पाणी खे बाबा संभाले इस्तेमालु कयो हिकिड़ो दौरु ईंदो तव्हांखे पाणी ख़रीद करे पीअणो पवंदो अॼु मूंखे उहो दौरु यादि अची वियो 2021 में वेठा आहियूं पाणी त अलाए कॾहिं खां ख़रीद कयूं पर अॼु 2021 में ही पाणी जी बोतल 75 रुपए जी आहे त माना अमीर माण्हू पी सघे थो ग़रीब माण्हू खे मरणो आहे वाह वाह अच्छा दोस्तो मां हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ॾींदो हलां त कराची में तव्हांजा जेके दोस्त भाइर पंहिंजे ॻोठनि मां तव्हां सां गॾु आया आहिनि त जेकॾहिं तव्हां कंहिं सही जॻह ते आहियो त उन्हनि जी हेल्प कयो ऐं सम्झो त इहा तव्हां पंहिंजी हेल्प कई आहे ठीकु आहे तेसिताईं अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़